अस्सलाम वालेकुम अदा व्यूवर्स तव्हांखे असां जेको आहे सो हे स्टॉक होम जो वुडन प्लान आहे जेको आहे उहो था ॾेखारियूं ऐं असां आया आहियूं हिते घुमण जे लाइ अदा आहे अयाज़ अहमद साहब बीठो आहे साईं ख़ैर लॻो पिया ख़ुशि आहियो न साईं तव्हांखे साईं कीअं लॻो स्वीडन तमामु भलो हे स्टॉक होम ख़ासि तौर ते होॾे त असां लहूं था होॾे जेको आहे जंग में हा पर ही त हाणे जेको आहे कैपिटल आहे स्टॉक होम जो हा न हिन जी हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे तमामु बहितरीनु आहे माण्हू तमामु मुतबर हितां जा सफ़ाई कीअं थी लॻे तव्हांखे साईं तमामु बहितरीनु आहे बहितरीनु ए क्लास जी आहे ऐं तव्हां कहिड़ो फ़र्क़ु था सम्झो पाकिस्तान ऐं हितां जे विच में पाकिस्तान ऐं हितां जे विच में सभ खां वॾो सिस्टम जो फ़र्क़ु आहे हिते जेको आहे न पूरो जेको हुकूमती सिस्टम आहे उन में करप्शन न आहे इदारा मज़बूत आहिनि उन खां अलावा इंसानियत आहे इख़लाक़ियात आहे हिक ॿिए जो अहसासु भला तव्हां सम्झो था त पाकिस्तान में हीअं थी सघे थो अगरि असां इनफ़रादी तौर ते जेको आहे न कोशिशि कयूं त इहो को मसइलो न आहे हा हर माण्हू खे पंहिंजे हिसाब सां इनफ़रादी तौर ते इहा कोशिशि करणी पवंदी उन खां बाद वञी करे इहे मामलात जेके आहिनि वञी करे थी सघंदा नामुमकिन का बि शइ न आहिनि दुनिया जे अंदरि अगरि असां पंहिंजी माना फ़र्दी तौर ते जेको आहे न कोशिशि कयूं इहो को एॾो मसइलो न आहे जेको माना असां हल नथा करे सघूं इहो इनखे नामुमकिन तव्हां नथा चई सघो इहो मुमकिन आहे साईं इहो पाकिस्तान हिननि जी जेका हीअ तव्हां इंफ्रास्ट्रक्चर था ॾिसो इहा इन में हिकिड़ी वॾी तारीख़ आहे ऐं हीअ हिकु क़ौम आहे त छा तव्हां इहो ॿुधाए था सघो त असां हिकिड़ी क़ौम थी सघंदासीं